ये तो तव्हांखे ख़बर आहे त आउं सरतू रिसाले जी एडिटर आहियां ऐं प्रोग्रामिंग ऑर्गेनाइज़िंग कमेटीअ जी चेयरपर्सन आहियां। ऐं असां सिंधी अदबी बोर्ड हमेशह जीअं पंहिंजूं पुराणियूं रिवायतूं बरक़रार रखंदे पंहिंजे मुहसननि खे हमेशह यादि रखियो आहे। हींअर वेझड़ाईअ में साईं सैयद हाकिम अली शाह बुखारी साहिबु ऐं मोहतरम शौकत हुसैन शोरो साहिबु असां खां विछड़ी विया आहिनि। उन्हनि जो ज़ाहिरिया हिकिड़ो इल्मी अदबी तहक़ीक़ी मैदान में वॾो कमु आहे, पर हू सिंधी अदबी बोर्ड जा मेंबर बि रहिया आहिनि। ऐं शोरो साहिबु जेको आहे सो उहो सिंधी अदबी बोर्ड में रिसाले गुलफुल जो बि एडिटर काफ़ी साल रहियो। उन निस्बत सां बि असां सोचियो त हीउ जेको आहे सो हुननि जो हीउ जेको आहे अदबी रेफरेंस या जंहिंखे असीं ताज़ियती मेड़ाको चऊं था, इहो असां 2 डिसंबर 2 बजे रखियो आहे। ऐं इन जे लाइ मां पंहिंजे जेको आहे सो लेखकनि खे, पंहिंजे शाइरनि खे, अदीबनि खे, शागिर्दनि खे, शागिर्दियाणियुनि खे ही दावत ॾियां थी हिन फोरम जे ज़रिए त हू अचनि ऐं पंहिंजे मुहसननि जी यादि में असां सां शरीक थियनि, शामिलु थियनि ऐं हिते अची ऐं ॾिसनि। हींअर त सिंधी अदबी बोर्ड जॾहिं खां मखदूम सईद ज़मा आतिफ़ साहिबु चेयरमैनशिप जी चार्ज संभाली आहे त मूंखे लॻे थो त ॾींहों ॾींहुं अवां पाण बि महसूसु कयो था त तरक़ीअ तरफ़ जेको आहे सो असांजो इदारो अची रहियो आहे। तव्हां ॿाहिरि ॾिसंदव, ब्यूटिफिकेशन ॾिसंदव या मेंटेनेंस ॾिसंदव। उन खां अलावा जेको आहे सो असां वटि तर्जुमे ते तमामु सुठो कमु थी रहियो आहे। असां वटि रीप्रिंट उहे किताब जिन जी डिमांड अचे थी, जेके यूनिवर्सिटियुनि, कॉलेजनि ऐं स्कूलनि जे शागिर्दनि ते रखियल आहिनि, उहे छपजनि था। बाक़ी असां वटि तमामु घणा नवां किताब, उन में असां नौजवान तबिके खे बि अवलियत ॾिनी आहे त असां पंहिंजे सीनियरनि खे बि ॾिनी आहे। हींअर अवां ॾिसंदव त असां नसीर मिर्ज़ा साहिब खे जेको आहे सो असाइनमेंट ॾियूं था पिया त शौकत हुसैन शोरे जे अदबी ख़िदमतुनि खे हिकु हंधि गॾु करे ऐं असांजे चेयरमैन साहिब जन जी रहनुमाईअ हेठि जेको आहे सो इमदाद हुसैनी साहिब जो बि शाइरी जे मजमूए ते कमु हली रहियो आहे। त अहिड़ी तरह सां तव्हांखे ख़बर आहे, तव्हां वक़्तनि ब वक़्तनि ॾिसो था त सिंध जी तारीख़ खे अंग्रेज़ीअ में जेको आहे सो डॉक्टर दुर मोहम्मद पठान पंहिंजी टीम समेत सहेड़े रहियो आहे। त अदबी बोर्ड जे मुख़्तलिफ़ तव्हां ॾिसंदो त रिसाला बि असांजा रेगुलर आहिनि। ऐं हींअर असां जेको आहे सो सरतियूं पारां बाबा नंबर जेको असांजो ऐलानियल हो, पर कोरोना सबबु उहो न अची सघियो। उन ते हींअर असांजो तेज़ीअ सां कमु हलंदड़ आहे। ऐं इनशाला जल्द खां जल्द इहो रिसालो जेको आहे सो तव्हांजे हथनि में अची वेंदो। अहिड़े नमूने आउं पंहिंजे माण्हुनि खे चवंदसि त हीउ हिकिड़ो, जीअं असांजो चेयरमैन साहिबु चवंदो आहे त हीउ क़ौमी इदारो आहे, त मां बि उन जी ॻाल्हि खे जी पोइवारी कंदे चवंदसि त हीउ तव्हांजो क़ौमी इदारो आहे। अवां सभई अचो, हिते पंहिंजूं तजवीज़ूं खणी अचो, सलाहूं खणी अचो ऐं पंहिंजे इदारे खे जेको आहे सो पंजायो ऐं अचो। ऐं तव्हां अची हिन ख़ासि करे हीउ जेको असांजो 2 तारीख़ ते जेको 2 डिसंबर ते असां 2 बजे प्रोग्राम रखियो आहे, इन में अची शामिलु थियो त अवां सभिनी जा थोराइता रहंदासीं।